जी नाज़रीन, रतो दिनों में एहसान बौसार की रिपोर्ट मुताबिक ब्रेकिंग न्यूज़ नींदा हलूं तालका हेड क्वार्टर अस्पताल रतो देरो में बेनज़ीर नशो नुमा मरकज़ के सेंटर ते एजेंट माफिया सरगर्म मैसेज कराए ॾियण ऐं ॿाराणा चॉकलेट वठी ॾियण जे बहाने सां हर कार्ड तां 500 रुपया सरेआम कटौती थियण लगी। इंतजामिया गोर निंड सुतल मुस्तैक औरतूं सख्त परेशान। सेंटर ते मौजूद औरतन हेल्थ इंतजामिया का फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। खेरपुर टेड़ी जे रहवासन नौजवान नारी सायरा दी जमायत बिल इस्लाम कबूल करे टेड़ी वासी नौजवान मोहम्मद सलीम चवाण सां अदालती परणो करे छॾियो। ख़बर मूजब बबरलोई थाणे जी हद सिम नाले टेड़ी जे रहवासन नौजवान नारी सायरा दी जमायत बिल शिकारपुर में इस्लाम कबूल करे मुसलमान थी वई, जंहिं बाद सायरा बिल जो नओं नालो नूर फातिमा रखियो वियो। नूर फातिमा टेड़ी जी रहवासी नौजवान मोहम्मद सलीम पुट गुलाम रसूल चवाण सां लाड़काणे जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो। प्यार जो परणो कंदड़ जोड़े नूर फातिमा पंहिंजे मुड़ुस सलीम चवाण सां गॾिजी खेरपुर में साफ़ नालो दाईंदे चयो त जी दी छा नालो आहे बाबा? नूर फातिमा। अच्छा, छा कयो आहे तव्हां? शादी कई है नी। अच्छा, कंहिंसां शादी कई अथव? सलीम मोहम्मद। अच्छा, तव्हांजे वाल साहब जो छा नालो आहे? जमियत। अच्छा, अॻु में तव्हां छा केरु हुयो, हाणे छा कयो आहे? पहिरों मां बेल हुई, माना हिन सां भॼी आई आहियां त पोइ हिन मुस्लमान मूंखे कयो, मां पंहिंजे राजकुशी सां मुस्लमान थी आहियां, मां इस्लाम क़बूल कयो आहे। हाणे माना मूंखे ख़तरो पंहिंजे घर वारनि सां ख़तरो आहे, जो धमकियूं ॾियनि था असांखे फ़ोन में, तंहिंजे करे बसि ईअं। छा नाला आहिनि बाबा जेके धमकियूं था ॾियनि? हुन नालनि भाइरनि ऐं माना बिरादरी जा असां छोकिरा आहिनि, हुनजे बसि थोरो हुन सां भउ थिए थो। तव्हां जेका ज़ोर ज़बरदस्ती त न आहे? न कंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती न आहे। तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां राज़ ख़ुशीअ सां मां पंहिंजी इस्लाम कबूल कयो आहे? जी जी। शादी बि तव्हां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां कई आहे? जी। तव्हांखे को अॻुवा को ज़बरदस्ती त न खणी आयो आहे, को ब्लैकमेल? मां पंहिंजे राजकुशी सां निकाह बि कयो आहे, इस्लाम क़बूल कयो आहे, शादी कई आहे मां पाण राजकुशी सां। मां पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहियां। न हाणे छा मुतालबो कंदी? हाणे बसि मां हिन साण रहंदमि। तव्हांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, ख़तरो आहे तव्हांखे? हा, बसि थोरो ख़तरो आहे असांजे घर वारनि लेफ़ से, बसि इहो ख़तरो आहे। फ़कीराबाद चेयरमैन सिराई निसार हुसैन ख़ासकली अॻूणे DIG सखर सैद पीर मोहम्मद शाह ऐं सिराई इम्तियाज़ हुसैन ख़ासकली तरफ़ां काल करायल तारीख़ी पहिरियों लोक सहायता मैराथन रेस कराई वई हुई, जंहिंमें 3000 खां मथे प्लेयर्स हिस्सो वठी चुका हुआ, जंहिंखे कोट डेजी खां सखर IBA पब्लिक स्कूल ताईं 2 कलाक में 42 किलोमीटर पहुचणो हुयो। पोजीशन हासिल कंदड़ खे 15 लाख रुपया इनाम सां नवाजो वियो हो। मैराथन रेस जा कुझु नौजवान असांजे तालके कोट डेजी ऐं फ़कीराबाद जा प्लेयर्स हुआ, जंहिंमें सलीम अजड़ ऐं नईम अब्बास ख़ासकली बि हिस्सो वरितो हुयो, जेके कोट डेजी खां सखर ताईं 42 किलोमीटर जी दौड़ फिनिश करे मंज़िल ते माणी हुई। अॼु संदन मान में टाउन कमेटी फ़कीराबाद चेयरमैन सिराई निसार हुसैन ख़ासकली तरफ़ां शानदार प्रोग्राम रखियो वियो हुयो। मैराथन रेस में दौड़ फिनिश कंदड़ रांदीगरनि सलीम अजड़ ऐं नईम अब्बास ख़ासकली खे कैश इनामात सां नवाजो वियो। चेयरमैन सिराई निसार हुसैन ख़ासकली तरफ़ां रेस में दौड़ पूरी कंदड़नि जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते फ़कीराबाद जे वाइस चेयरमैन काउंसलर ऐं एम्प्लॉइज़ मेंबरनि ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। अॼु मूर्ख 26 दिसंबर 2024 ते गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल गुलाम मोहम्मद लिगारी में स्कूल जे प्रिंसिपल मैडम नुसरत जहां शेख जी मान में अलविदाई तकरीब। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल गुलाम मोहम्मद लिगारी जे रिटायर थींदड़ प्रिंसिपल मैडम नुसरत जहां शेख जे रिटायर थियण जे मौक़े ते स्कूल जे उस्तादनि ऐं ॿिए स्टाफ तरफ़ां मुख़्तसर अलविदाई पुरवकार तकरीब थी गुज़री। मैडम नुसरत जहां साहिबा पंहिंजी ज़िंदगी जा 34 साल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे पढ़ाए उन्हनि जी ज़िंदगी खे तालीमी ज़ेवर सां संवारियो ऐं पाण मुख़्तलिफ़ जायुनि ते तालीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई पंहिंजे पैगम्बरी पेशे तां 60 साल जी उमिरि में रिटायर थी वई। स्कूल जे FA साईं बशीर हुसैन लिगारी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त मैडम असांजे स्कूल में त मुख़्तसर अरसो रही पर हैदराबाद जे तालीमी इदारनि में बहितरीन उस्ताद जी हैसियत सां ख़िदमत कई। उन मौक़े ते मैडम नुसरत जहां तकरीब खे ख़िताब कंदे समूरे स्टाफ जो शुक्रिया अदा कयो। ख़ुसूसन उस्तादनि जो शुक्रिया अदा कंदे चयो त आउं उस्तादनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं सां मुकमल तावन कयो, ख़ुसूसन बशीर हुसैन जिन मुंहिंजी गैर मौजूदगी में बहितरीन अंदाज़ सां FA जी ड्यूटी अदा कई।
रतो दिरो बसां कोश ऐं सारिया बिरादरी जे विच ज़री ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ तकरार जो नबीरो धूरियो खीरखंड नूरजा कोश ऐं जान मोहम्मद खान सारियो जे विच चोट जरेब ज़री ज़मीन जी मालिकी तां 20 साल खां हलंदड़ पुरानो तकरार जो फ़ैसिलो मीर अमजद अली खान जतोई जी सरपंची हेठि थी गुज़रियो, जंहिंमें सरदार आगा अली नवाज़ खान जलबाणी, सरदार अज़हर अली खान कमारियो ऐं ज़ुल्फ़कार अली कोश शिरकत कई। दूरिन जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद अमीरन सर ज़मीन ॾिसी ऐं उन बाद फ़ैसिले जे अमीर मीर अमजद अली खान जतोई फ़ैसिले जी फ़तवा ॾिनी। चोट जरेब ज़मीन मां नूरजा खान कोश खे संदसि जे ॻोठ भरिसां 24 जरेब ऐं जान मोहम्मद खान सारियो खे 40 जरेब ज़मीन आई ऐं जान मोहम्मद खान सारियो नूरजा खान कोश खे 24 जरेब ज़मीन जो खातो ॾींदो। ॿिन्ही दूरिन फ़ैसिलो क़बूल कंदे खीरखंड थी वियूं। फ़ैसिले में इलाइक़े जा मोज़िज़ वॾेरो सूबेदार खान कोश, मोहम्मद रफ़ीक ओदो, मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿिया मौजूद हुआ। पंहिंजी जवानी वतन जी दफ़ा लाइ अर्पींदड़ रिटायर आर्मी पर्सन पूरी क़ौम लाइ क़ाबिल फ़ख्र ऐं क़ाबिल एहतराम आहिनि। उन्हनि जा समूरा जाइज़ मसइला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 काशिफ रज़ा मंगी दरबार हाल में डिस्ट्रिक्ट आर्म्ड सर्विस बोर्ड जे गॾिजाणी जी सदारत कंदे लाॻापियल ख़ातनि खे चयो त रिटायर फ़ौजी ऐं शहीदनि जी फैमिली जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे त जीअं हू ऐं हुननि जे ॿारनि लाइ तालीम, सिहत ऐं इंसाफ़ जी फराहमी समेत समूरा मसइला फ़ौरी तौर ते हल थी सघनि ऐं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी खे मुंहुं न ॾियणो पवे। हिन नादरा ऑफिस सुप्रीडेंट मोहसिन खान खे हिदायत कई त हू नादरा सेंटरनि ते रिटायर आर्मी पर्सन लाइ अलहदा काउंटर क़ाइमु कया वञनि। हिन DIP इंचार्ज अयाज़ मेमण खे पिणु हिदायत कई त पुलिस सां लाॻापियल रिटायर आर्मी पर्सन जा समूरा जाइज़ मसइला हल कया वञनि। ख़बर शामिल कई पिया चोर मां रिपोर्ट एसआर सोडो जी। चोर वेझो जीलानी चौक जी रहवासन मसमात कामा ज़ाल गुलाब शेख चोर प्रेस क्लब ते मुड़ुस सां गॾु मीडिया अॾो दाईंदे चयो त मुंहिंजे नौजवान कुंवारी भेण ख़ातून उर्फ़ बोड़ी खे मुंहिंजे मुड़ुस जो मामो उमर भील, जेको असां वटि महिमान थी राति रही, राति जो असां खां भेण ज़बरदस्ती अगवा करे खणी वियो आहे। असां अॻु में भील हुआसीं, हाणे मुसलमान थिया आहियूं। हिननि चयो त असां SSP उमरकोट खां अपील करियूं था त फ़ौरन न्याणी खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿी तरफ़ चोर थाणे ते राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त अञा ताईं असां वटि को बि अहिड़ी दांह खणी न आयो आहे। जेकॾहिं मुतासिर धुर असां वटि आई त रिपोर्ट दर्ज कराए जांच कंदासूं। मुझे साले के मेहमान के मोड़ आए, मामू मोड़ के रातों हो गई, ठीक है। वो 420 करे मुझे साली कहता खणी वाली चोर है, मेहरबानी करे जितने मुझे आसान बोले आते साली नालो है साल खातो नालो कन्नड़ का बोड़ी है, बोड़ी बोड़ी ना। अच्छा शादीशुदा है, गैर शादीशुदा है? तुम्हारी हक बचकल है, हक बचकल है। जो बराबर रहते हैं बजा मानो है शादी करो, लेकिन हक बचे हक कहीं नहीं शादी करे मुझे बोली जा उठनी जा मुझे धक्का नहीं मारे बोली आदत है। वाड़ो तो थाने दे नो छो थाने दे थाने लगा मतलब तेरा पैसा बना जा हक गरीब बाहर का बिना काटा गरीब मुझे मार ना पे छोड़ नहीं है मुझे मदद करो। अक्सर किथे है तो बुलाने भी जा रहा है, बुलाने सैतानी माता के बच्चे पता नहीं आते हैं यार जो तक में साल में अच्छा सबो मामू खड़ी हमारे सबको मामू की मां है, मुझे सबको बाबा है। अच्छा नालो जाव जो नालो उमर नालो हो या वो मुसलमान को बना के भील है ना, वो मुसलमान सर को नहीं शेख है हां वो कोने वो चले गैर मुसलमान हां तो खड़ी वजह को गैर मुसलमान ये जो लीला छोकरी जो भाई होगा शेखाना और छोकरी जो मां की मां पे गुजारे है मुझे बहन है, मां पे गुजारे हक बचकर है। अच्छा मां की गुजारेगा हां ए मुझे काको ना शादी करोगे अच्छा तो उन हक बचे हक करे असाने 50 आ जाए हक बचे हक करे नहीं हम शादी करे हम शादी करे मुझे धक्का मारी जा हम कहे राजो कौन मुझे कौन आके बचते दड़ो लॻ मवाली मोरी ते दरगाह शानू शाह बुखारी जो मेलो ज़ोर शोर सां हलंदड़ आहे। मेले में भलनि घोड़नि जी रेस जा मुक़ाबला, कुतनि ऐं सोअनि जे मुक़ाबले खां अलावा सिंध जे नामयारनि मला पहलवाननि जा मुक़ाबला थी गुज़रिया। उन खां अलावा मेले जे बाज़ारनि खे घोट कुंवार जीअं सिंगारियो वियो, जिथे मौत जा खूह, झूला, ॿियो केतिरियूं ई तफ़रीह जहिड़ियूं शयूं ॾिसण वटां हुयूं। उन खां अलावा सिंध जे भलोड़ फनकारनि राग ॻाए मेले जे मदाइन खे मोहे विधो। मेलो लॻाईंदड़ रईस अली अकबर मंगसी पारां मेले जा इंतज़ाम बहितरीन कया विया। उन खां अलावा मेले पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। उन मौक़े ते मेले खे लॻाईंदड़ रईस अली अकबर मंगसी, बजार मंगसी, रईस रफ़ीक मंगसी, शेर मोहम्मद मंगसी साफ़िन खे ॿुधायो त इंशाअल्लाह ईंदड़ साल इन मेले जी रौनक खे वधीक चार चंड लॻाइबा। जॾहिं त अनाउंस कंदड़ वफ़ा मुश्ताक लाशारी पंहिंजा फ़राइज़ बहितरीन नमूने निभाया। दरगाह सैद हज़रत शानू शाह बुखारी जो सालियानो मेलो 2024 जो धामधूम सां लॻी वियो आहे, जंहिंजे अॼु धमाल आहे। माशाल्लाह ये मेलो
बाबा रईस अली पर मुक्सी लगायो आहे। उन खां अॻु में असांजो नाना वॾो मरहूम रईस अमाला ख़ान मुक्सी लॻाईंदो, जीअं ते असांजो बहिराड़ी जो तमामु सुठो बहितरीनु मेलो आहे, जंहिंमें सिंधी सकाफ़त, मलूं, घोड़ा, ढगा ऐं ॿिया बि हैरत अंगेज़ चीज़ूं आहिनि। तव्हां शरीक थियो। मज़े जी ॻाल्हि आहे त हाणे मज़ो ई पवंदो आहे, छाकाणि त सिंध जी रवायत सकाफ़त लॻण जे लाइ हिनखे मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 32 साल पहिरीं मुंहिंजो वॾो भाउ सलमान खां मुक्सी लॻाईंदो, अच्छा उन खां पोइ 4-5 साल आऊं ईअं अॻवानी कई ऐं लॻाईंदो। मटियारी नेशनल हाईवे ते बे टूल प्लाज़ा जे तामीर ऐं ज़बून नेशनल हाईवे जी फौरी तामीर न करण ख़िलाफ़ अल पार्टीज़ तरफ़ां नेशनल हाईवे तामीर थींदड़ टूल प्लाज़ा वटि एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। रोड ब्लॉक करे बे टूल प्लाज़ा जी रोकथाम करे नेशनल हाईवे जी तामीर न कराई वई त एहतजाज जो दायरो वसी करण सां गॾु अज़ मज़ामत करे टूल प्लाज़ा जो तामीराती कम बंदि करायो वेंदो। मुज़ाहिरीन PPMNA मखदूम जमील अल ज़मान ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह नेशनल हाईवे अथॉरिटी इख्तियारियुनि वटि बेवस बणियल। बे टूल प्लाज़ा जे तामीर रोकराइण में नाकाम। नेशनल हाईवे अथॉरिटी आला इख्तियारियुनि पारां PPMNA खे टूल प्लाज़ा जे तामीर जी रोकथाम का ख़तो जवाब ॾेई छॾियो। नेशनल हाईवे अथॉरिटी इख्तियारियुनि न मञियो त अदालती समेत प्लेटफॉर्म ते भरपूर जदोजहद कराए टूल प्लाज़ा जी रोकथाम कराई वेंदी। बशीर मेमन नवाज़ लीग सिंध जो सदर। मटियारी नेशनल हाईवे ते बे टूल प्लाज़ा जी तामीर ऐं ज़बून नेशनल हाईवे जी फौरी तामीर न करण ख़िलाफ़ अल पार्टीज़ तरफ़ां नवाज़ लीग जे सूबाई अॻवान नसीर मेमन, GUI अॻवान सारिंग मंगवाड़ो, सलीम सिंधी जमायत इस्लामी अॻवान फ़कीर मोहम्मद मंसूरी इलाक़ो जिस्कम अॻवान अब्दुल रशीद देतो सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻवान शौकत अबड़ो ऐं ॿियनि सां समाजी अॻवाननि वापारियुनि पारां नेशनल हाईवे ते बे तामीर थींदड़ टूल प्लाज़ा वटि भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जे सबबि केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं। जुल्म की जंजीरें तोड़ने, मज़लूमों से रिश्ते जोड़ने, दुख के दरियाओं से गुजर के अपनी जान हथेली पे रख के भुट्टो की बेटी आई थी और जान की नजर चढ़ाई थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग सिटी रतोदेरो जी सदर शबाना डोमकी सिंध धरती जे बहादुर न्याणी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 17वीं वरसी जे मौक़े ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते ॾींहं ॿारे भेटा पेश कया। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में शिरकत करण लाइ चूंडियल नुमाइंदनि पंहिंजे तकनि में का बि गॾिजाणी न कई। पीपल्स पार्टी जे टिकट तां कामयाब थींदड़ काउंसलर पंहिंजी तकनि में पीपल्स पार्टी जे जियालनि खे गाॾियूं बि न ॾिनियूं। मख़सूस सीटनि ते चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी ज़ीरो। चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ सोशल मीडिया ते जलसे में शिरकत लाइ मुहिम हलाइण में मसरूफ़। अमली कम ज़ीरो थी वियो। कुछ काउंसलर वरसी तक़रीब में शिरकत न कंदा। ख़बर मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे टिकट तां कामयाब थी जनरल काउंसिल थींदड़ ऐं मख़सूस सीटनि कामयाब थींदड़ पीपल्स पार्टी जी अॻवाननि ऐं कारकुननि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत करण लाइ का बि गॾिजाणी न कोटाई। पीपल्स पार्टी जे टिकट ते कामयाब थी कुर्सी जा मज़ा माणींदड़ ऐं पाण खे पीपल्स पार्टी जो अॻवान सम्झंदड़ शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी खे विसारे छॾियो। सिर्फ़ सोशल मीडिया ते वरसी तक़रीब में शिरकत करण लाइ मुहिम हलाई पई वञे। ज़ाहिरी तौर अमली कम नज़र न आयो। हर साल बांदी मां पीपल्स पार्टी पारां जियालनि ऐं कारकुननि खे वरसी में शिरकत लाइ गाॾियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर हिन दफ़े चूंडियल उहिदेदारनि जियालनि ऐं कारकुननि खे नज़रअंदाज़ करे छॾियो। कंडियारो लॻ सरगाणी ऐं ममड़ बिरादरी जो हलदड़ ज़री ज़मीनी तकरार जो फ़ैसिलो अॼु डोकरी में सरदार मुश्ताक हुसैन सरगाणी ऐं सरदार अली ॾिनो गाॾाई जी सरपंची में थी गुज़रियो। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे कंडियारो मां जमील अहमद सरगाणी। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी सना, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंडियारो लॻ सरगाणी ऐं ममड़ बिरादरी जो हलंदड़ ज़मीनी तकरार जो फ़ैसिलो अॼु डोकरी में सरदार मुश्ताक हुसैन सरगाणी ऐं सरदार अली ॾिनो गाॾी जी सरपंची में थी गुज़रियो। फ़ैसिले जा तफ़सील इहे आहिनि त मजमूई तौर ते जेका ज़रई ज़मीन 19 जरेब सरगाणियुनि जे कब्ज़े हेठि हुई ऐं जेका हू आबाद कंदा हुया, उन जो ज़रई ज़मीन जो फ़ैसिलो सरदार मुश्ताक हुसैन ऐं सरदार अली ॾिनो गाॾी जी
छहनि मशीरनि जे सरपंची में फतवा ॾिनी वई, जंहिंजी फतवा जे नतीजे में 13,70,000 रुपया ज़मीन जो मुआवज़ो सरगाणी धुर खे ॾिनो वेंदो, जेका ज़मीन आज़ादु कंदा, ऐं 4 लख रुपया ॿिनि ज़ख़्मियुनि जा आहिनि, जेके 2 लख रुपया हिकु ज़ख़्मी जो मुआवज़ो सरगाणी बिरादरी खे ॾिनो वेंदो, ऐं क़ुर पाक ते ॿिन्हिनि धुरियुनि खे भाकर पाराए ठाह करायो वियो। अहिड़ी रिपोर्ट तव्हां सां शेयर कयूं पिया। जी ठीकु आहे जमील, अपडेट ॾियण लाइ महिरबानी। रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर ऐं सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी जी हिदायतनि ते ज़िले स्पोर्ट्स ऑफिसर बदीन अनवर अली रोशन पारां ज़िले बदीन में 16 सालनि ताईं जी ॼमार वारनि ॿारनि ऐं नौजवाननि लाइ विंटर कोचिंग कैंप मुनक़िद कई वई आहे। रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते तरफ़ां 23 दिसंबर खां 3 दिसंबर ताईं जारी विंटर कोचिंग कैंप में मलाखड़ो, कराटो, बैडमिंटन, फुटबॉल ऐं क्रिकेट जा मुक़ाबला जारी आहिनि। ज़िले स्पोर्ट्स ऑफिसर बदीन अनवर अली रोशन ज़िले में जारी रांदियुनि जो जाइज़ो वरितो। हिन चयो त रांदियुनि जी अहमियत खे दुनिया जे हर समाज में मञियो वञे थो, छो त इहे न रुॻो जिस्मानी सिहत खे बहितर कनि थियूं, पर समाजी ऐं ज़हनी भलाई में बि अहम किरदारु अदा कनि थियूं। हिन चयो त रांदियुनि ज़रिए शागिर्दनि में नज़्म व ज़ब्त, टीम वर्क ऐं क़यादत जहिड़ियूं सलाहियतूं पैदा थियनि थियूं। तहक़ीक़ ज़ाहिर करे थी त जेके शागिर्द रांदियुनि में सरगर्म रहनि था, उहे तालीमी मैदान में बि सुठी कारकर्दगी ॾेखारीनि था। हिन वधीक चयो त रांदियुनि जो फ़रोग़ समाज में हिकु मिस्बत तब्दीली आणे सघे थो। उन लाइ वालिदैन, उस्तादनि ऐं समाजी अॻुवाननि खे गॾिजी कमु करणो पवंदो त जीअं असांजा ॿार ऐं नौजवान सेहतमंद, ज़हनी ऐं ज़िम्मेवार शहरी बणिजी सघनि।